दोस्तों अॼु मास्टर मंज़ूर जो एल्बम आहे पंजों थर प्रोडक्शन जो 1999 जो रिलीज़ आहे ऐं तमामु बहितरीनु एल्बम आहे। ऐं हिननि में जेके गीत आहिनि तमामु बहितरीनु आहिनि। कुझु इंडियन धुन ते आहिनि, कुझु ईअं आहिनि सिंधी धुन ते। ऐं हिन में हिकिड़ो लाजवाबु गीत आहे जेको मूंखे पसंदि आहे, तूं छा वफ़ादार थींदे। सागर शाह जी शाइरी आहे, तूं छा वफ़ादार थींदे प्री। ऐं कुझु दोस्तनि जा कमेंट्स बि आहिनि, उहे शामिलु कयूं। पहिरीं कमेंट्स आहे शहबान सोलंकी लिखियो आहे आल सॉन्ग सुपर हिट। ऐं आशिक़ अहमद सोलंकी लिखियो आहे मास्टर VIP। बादशाह अहमद सोलंकी लिखियो आहे नाइस वीडियो, वॾियूं महिरबानियूं अदा कुर्ब तव्हांजा। उनखां बाद ॿिए दोस्त माशूक़ अहमद जी कमेंट्स आहे ग्रेट वीडियो। एहसान अहमद सोलंकी लिखियो आहे ज़बरदस्त अदा। हसन अहमद मार VIP अदा, वॾी महिरबानियूं अदा, लख कुर्ब। तव्हां कमेंट्स कयो था, इन करे ई आउं वीडियो ठाहियां पियो। जे तव्हांजो साथ न हूंदो त मुश्किल आहे वीडियो ठाहिणु, छो शौक़ु न थींदो कोई। इहो आहे त तव्हां दोस्तनि जो साथ आहे, वॾियूं महिरबानियूं, अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं हिननि में काई बि जेका आहे न गुंजाइश हुजे त मूंखे ॿुधाईंदा कयो, का कमी पेशी। ऐं उनखां बाद चवां थो त हिन में को बि गीत शामिलु न आहे। ऐं हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिननि में को बि गीत असां शामिलु न कंदासीं। ऐं तव्हांखे ॿुधायूं त हिन में जेके गीत आहिनि उहे तमामु बहितरीनु आहिनि। पोयनि एल्बमनि खां कुझु चङा गीत हिननि में आहिनि। ऐं हलूं था हिननि जे कलामनि जी तरफ़। पहिरियों कलाम आहे अनवर कंबराणी जो। कलाम जा ॿोल त ही का दिलि आहे, हीअ का दोस्ती आहे। उनखां पोइ आहे सागर शाह जो कलाम आहे लोह जी का दिलि त कोन्हे। उनखां पोइ न्याज़ मस्तोई जो कलाम आहे सुहिणो आहे तूं सुहिणो पंहिंजे लाइ। उनखां पोइ आहे यूसुफ सूमरे जो कलाम आहे मूंखे खिलणा माण्हू पसंदि आहिनि। हीअ ज़बरदस्त कलाम आहे। उनखां पोइ वरी न्याज़ पिताफ़ी जो कलाम आहे जन्नत जा अंगूर ट्रोड़े। उनखां पोइ सागर शाह जी कलामी आहे एतिरो जल्दी न हुयासीं। उनखां पोइ वरी सागर शाह जो कलाम आहे तूं छा ॼाणी वफ़ादारी छा थींदी आहे। ऐं उनखां पोइ ज़मा ख़ासकेली शाइरी आहे पोइ पूरे आसमान ताईं। उनखां पोइ आहे रमज़ान अब्बासी जो कलाम आहे आख़िरी कलाम आहे जानी मूंखे धिका छो थो ॾींहुं। ऐं एल्बम कंप्लीट थी चुको आहे दोस्तों। ऐं का कमी पेशी थी हुजे त कमेंट्स में मूंखे ज़रूरु ॿुधाईंदा। ऐं तव्हां दोस्तनि लाइ ख़ासि तोहफ़ो आहे हीअ एल्बम। ऐं तव्हां दोस्तनि खे मां चवां त हाणे कंहिं बि फ़नकार लाइ फरमाइश कयो, मुंहिंजो ॿियो चैनल आहे उन ते पाण अपलोड कंदासीं। उन एल्बम जी लिंक मां ॾिनी आहे। ऐं सिंधी फोक म्यूज़िक चैनल आहे ऐं हुन जी तस्वीर बि तव्हांजे साम्हूं ज़ाहिर कई आहे। ऐं उनखां अलावा कंहिं बि माना सिंधी फ़नकार जी या लाड़ी मारवाड़ी फ़नकार जी कमेंट्स करणु चाहियो त उहो करे सघो था। ऐं उन इंशाल्लाह उन चैनल ते पाण अपलोड कंदासीं। ऐं पूरे यूट्यूब ते अहिड़ो कमु कंहिं न कयो आहे। ऐं कुझु दोस्त कमु कनि था पर उन्हनि जो यूट्यूब ते चैनल न आहे। फेसबुक ते काफ़ी सारा माण्हू अहिड़ा कमु कनि था, उन में वीडियो ॾेखारनि था, उन्हनि वीडियो जो आवाज़ु बंदि करे उतां पंहिंजी वॉइस अपलोड कनि था। ऐं उहो बि पंहिंजो सुठो कमु कनि था पर फेसबुक ते मोनिटाइज़ेशन ॾुखी आहे ॾाढी। बहरहाल हू पंहिंजी महिनत कनि था, असां बि पंहिंजी महिनत कयूं था।